सांगड़ वारे इलाके सिंझोरे शहर में दिया भील के बेदर्दी से क़त्ल किया वियो। सॼी सिंध में इन खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहरा थिया आहिनि, जंहिंमें वॾी तइदाद में हितां जे भील बिरादरी ऐं ॿियनि माण्हुनि शिरकत कई आहे। अचो त उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उनजो मुतालबो कहिड़ो आहे। वैश्याने तरीक़े से दिया भील जो क़त्ल किया वियो आहे। असांजो माशरो ॾोहनि जे हवाले सां अहिड़नि वाक़िअनि जे हवाले सां तमामु घणो बदनाम थी चुको आहे। इंसानी हक़नि जी खुले आम लताड़ पई थिए। इहो सॼो हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। असांजे जेके अमन अमान क़ाइमु करण वारा इदारा आहिनि, ख़ुसूसन पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जी न्याणी जा टुकड़ा टुकड़ा करे उनखे उछलायो वियो। 5 ॾींहं गुज़रण बावजूद भी न जो का सो वज़ीर आला नोटिस वरितो आहे, न वज़ीर आज़म नोटिस वरितो आहे। असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे जेका हिकु हरियाणी दिया भील जेको सिंझोरे में जंहिंसां इबरतनाक जेका बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे, सो उनजी अॼु 5-6 ॾींहं आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं अञा ताईं उनजा जेके क़ातिल आहिनि गिरफ़्तार कोन थिया आहिनि। शक जे मुताबिक़ घणनि खे खणियो पिया वञनि, पर जेके मुख्य जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे अञा ताईं को बि गिरफ़्तार नथो करे सघे। असीं मुतालबो कयूं था IG सिंध ऐं सांगड़ SSP खे ऐं SHO खे त महिरबानी करे बराए महिरबानी ये जेके मज़लूम सां जेको अहिड़ो हादसो थियो आहे ऐं इन सां इंसाफ़ कयो वञे। सर अहिड़ा वाक़िया सिंध में पहिरीं बि थींदा रहिया आहिनि। इंतिहाई ही वहशतनाक वाक़ियो आहे, ॾिसण जहिड़ो न आहे। दिलि तस्लीम नथी करे, दिमाग़ तस्लीम नथो करे। ही सिंध हुकूमत आहे जेको अञा ताईं नोटिस न वरितो आहे। असां हिन मुतालबो कंदासीं त अहिड़े वहशतनाक वाक़िअनि खे इंतिहाई सफ़ाक़ियत जी इंतिहाई आहे। जेको अमीर हुजे त फ़ौरन तौर थिया, हाणे असांजो ग़रीब माण्हू बि मिसकिननि सां इहो ज़ुल्म आहे त उन्हनि जी को अदालत ई न आहे। संदन चवणु आहे त कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके अहिड़ा वाक़िया थियनि था त इंसान में हरकत में अची वञे थी, पर हितां जे ग़रीब माण्हुनि जे क़त्ल ख़िलाफ़ कुझु बि नथो कयो वञे ऐं फौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। सामी मेमन KTN न्यूज़।